व ज़ुर्रिय्यातिही अजमईन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र। लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ़ि शहर। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना नबिय्यिना मौलाना महबूबिना मुहम्मद व बारिक व सल्लम सल्लु अलैहि। सुन जे दिलड़ी सुजागी कर मिठो मेहमान आयो आ। वंडण गुल खूब रहमतुन जा। सुनो सुल्तान आयो आप। गुली बादे सभा में क्यों चमन इस्लाम जो सारो। चिड़िया गुल खूब रहमतुन जा। अजब रैयान आयो आप। थियो ऐलान बख्शिश जो खुल्या दर रहमतुन जा। अज गुनहगारन ते शफ़क़त जो सुनो सामान आयो आप। हदीसुन में ही ज़ाहिर आ
तुझे वात जी रब के अतुर अंबर खावद प्यारी सुनो फरमान आयो आप कदर जीरात भली आहे हजारन कल महीनन का 84 साल थियन जेकी एड़ो ज़ीशान आयो मदायल जी मिले माफी थिया ताहिर गुनाहन का है मदायन जी मिले माफी थिया ताहिर गुनाहन खा विजी गारा गिचिया गल में हली दरबान आयो शौक मोहब्बत सादरुद शरीफ। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना नबिय्यिना मौलाना महबूबिना मुहम्मद व बारिक व सल्लिम सल्लु अलैहि। बाद अज़ हम्द व सलात निहायती वाजिब तज़ीम सद एहतराम हज़रत अल्लामा मौलाना साईं सूफ़ी मोहम्मद हुसैन ताहिरी दामत बरकातुहुल आलिया, हज़रत अल्लामा मौलाना साईं रोज़ी खान ताहिरी साहब स्टेज ते तशरीफ़ फरमा असांजे हिन इलाइक़े जो मुअज़्ज़ज़ शख़्सियात मोतबरीन इलाइक़ा मुझे सुहिणे दिलबर आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा ग़ुलामो मुझा अज़ीज़ो दोस्तो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। दोस्तो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला जो एहसान करम जंहिं ज़ात ताला असाई तुझे मथां सब खां वॾो करम इहो फरमायो जो असांखे ॿिन्ही जान जे सरदार सोने आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ग़ुलामनि में पैदा फरमायो ऐं हिन दज्जाली दौर में फितने फ़साद जे दौर में अल्लाह वारनि जी निस्बत अता फरमाई ऐं ख़ुसूसी रब इहो करम फरमायो
जो अल्लाह असांखे ज़िंदगीअ में वरी ॿीहर ही लम्हात अता फ़रमाया, ही घड़ियूं अता फ़रमायूं ऐं हिन घड़ियुनि मां बि उहा मुक़दस घड़ी, उहा मुक़दस रात, क़दर जी रात, बलहारी रात, जेका 1000 महीननि खां भली रात आहे। अल्लाह ताला मूंखे ऐं तोखे पंहिंजे घर में विहण जी ऐं पंहिंजो ज़िक्र ॿुधण ऐं ॿुधाइण जी अल्लाह तौफ़ीक़ अता फ़रमाई। सभु चओ आमीन। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्हम्दुलिल्लाह, यकीनन अल्लाह जो इहो करम आहे। जॾहिं रब पंहिंजे माने ते राज़ी थींदो आहे पोइ पंहिंजी राह जे तरफ़ उनखे सॾींदो आहे, पंहिंजे रस्ते जी तरफ़ उनखे सॾींदो आहे। ऐं बिलख़ुसूस हिन लम्हात में असांजो हिन अल्लाह जे घर में अचणु, सुठनि मजलिसनि में वेहणु, ख़ुदा जो ज़िक्र करणु, ख़ुदा जो क़ुरान ॿुधणु ऐं ॿुधाइणु, इहो यकीनन रब जे राज़ी थियण जी निशानी आहे। मोमिन जी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते गिरामी इहा निशानी बयान फरमाई आहे त जॾहिं मोमिन अल्लाह जे घर में ईंदो आहे, ॿिनी जहान जे सरदार फरमायो, अल मोमिनु फिल मस्जिद कसमकी फिल मा। मोमिन मस्जिद में ईअं हूंदो आहे, उनखे एतिरो मस्जिद में अल्लाह जे घर में सुकून ईंदो आहे जीअं मच्छीअ खे पाणीअ में सुकून ईंदो आहे। पर जेकॾहिं इहा ईमान जी कमी आहे त अल्लाह जे नबीअ फरमायो त वल मुनाफ़िकु फिल मस्जिद कतैर फिल क़फ़स। मुनाफ़िक मस्जिद में ईअं हूंदो आहे जीअं पखी पिंजरे जे अंदरि हूंदो आहे। पखी पिंजरे में छा चाहींदो आहे त कंहिं महिल तो दरवाज़ो खुले, भले जेकॾहिं उनखे 10 साल खां तव्हां क़ैद कयोसि, लेकिन जीअं जो उनखे दरवाज़ो तव्हां खोलींदो उहो भॼण जी कंदो। अल्लाह शला माफ़ फरमाए, रसूलुल्लाह फरमायो जेकॾहिं केरु मस्जिद मां ईअं तकिड़ो भॼण वारो आहे त इहो मुनाफ़िक आहे। पर जेकॾहिं अल्लाह जे घर में उनखे सुकून थो अचे, अल्लाह जे घर में उहो अचे थो, उनजो ज़िक्र जारी थिए थो, उनखे क़ुरान सां मुहबत वधे थी, मस्जिद में उनखे आराम थो अचे। ॿिनी जाननि जे सरदार फरमायो या मोमिन जी निशानी आहे। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह जे हबीब मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते गिरामी जो तो फेल अल्हम्दुलिल्लाह असां अल्लाह जे घर में वेठा आहियूं, अल्लाह जो ज़िक्र था ॿुधूं, अल्लाह जो ज़िक्र था कयूं, क़ुरान था पढ़ूं, क़ुरान था ॿुधूं। इन क़ुरान जे शान वारी रात आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह तबारक व तआला हिन मुक़दस रात खे इहा फ़ज़ीलत बख़्शी आहे जो अल्लाह तबारक व तआला जे ज़ाते बाबरकत ऐलान फरमायो आहे। जॾहिं हिन रात जी अल्लाह तबारक व तआला फ़ज़ीलत बयान फरमाई आहे त अल्लाह ताला ऐलान फरमायो आहे, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र, लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ़ि शहर। अल्लाह ताला फरमाए तो असां इन क़ुरान करीम के इन क़द्र वारी रात में नाज़िल फरमायोसीं। अल्लाह तबारक व तआला पाण ई ऐलान तो फरमाए त तव्हांखे ख़बर क़द्र छा आहे, क़द्र वारी रात जो शान छा आहे। अल्लाह तबारक व तआला जे ज़ाते बाबरकत ऐलान फरमायो आहे, लैलतुल क़द्र खैरुन, क़द्र वारी रात भली आहे, मिन अल्फ़ शहर,
1000 महीननि खां भली आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ 1000 महीना जेके आहिनि उहे 84 साल 4 महीना वञी बणजनि था। एतिरो यानी लंबो अरसो जेको आहे जेकॾहिं केरु ज़िंदगी गुज़ारे थो अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकत जेकॾहिं उहो ॾींहुं राति अल्लाह जी इबादत करे थो, लेकिन हिन राति में जेको जागे थो, हिन राति में जेको ज़िक्र कंदो आहे अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकत ऐलान फरमायो आहे त हिन मुक़दस राति जो इहो शान आहे जो हिन राति में वेहण इबादत करणु ॼण के 84 साल खां बि वधीक हिन इबादत कई आहे। चओ सुभान अल्लाह। तो मुझा दोस्त अज़ीज़ अल्लाह तबारक व तआला इन मुक़दस रात में जेको मुझे तुझे मथा मेहरबानी फरमाई आहे, अल्लाह जेको कुरान नाज़िल फरमायो आहे हिन रात में नाज़िल फरमायो आहे। अल्लाह तबारक व तआला सोने दिलबर आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जॾहिं दुनिया ते मोकिलियो आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी जो इहो शान आहे, मक़ाम आहे। 1,24,000 अंबिया अलैहिमुस्सलाम भला भला शान वारा मक़ाम वारा रुतबे वारा, लेकिन मुझा दोस्त अज़ीज़ सब नबी आया मौजज़ा खणी आया, पर मुझो तुझो आका जॾहिं आयो, मुझो तुझो दिलबर जॾहिं आयो, मुझो तुझो जॾहिं नबी आयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी पाण मौजज़ो बणिजी आया। चओ सुभान अल्लाह। अल्लाह अल्लाह मुझो तुझो नबी पाण मौजो बणिजी आयो, पाण त मौजो बणिजी आया, पर घणा उन्हनि खे लखें करोड़े अरबे मौजा मिलिया। सभिनी मां जेको भलो सननि जो मौजो मुतबरक मौजो उहो क़ुरान करीम वारो मौजो। चओ सुभान अल्लाह। अल्लाह अल्लाह उहो मौजो इहो शान वारो मौजो जंहिंजूं कहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि, जेको उन सां गॾियो, जेको इन सां नथी थियो, जंहिं इन सां तालिक ॻंढियो, अल्लाह तबारक व तआला उनखे दुनिया आख़िरत में नवाज़े छॾियो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अॼु असीं मुस्लमान पसपाईअ जो शिकार आहियूं। अॼु असां मुस्लमान जेके आहियूं जिथे किथे पस्त थी चुका आहियूं। वजह छा आहे? हल त अल्लामा इक़बाल रहमतुल्लाह ताला अलैह खां पुछूं। अल्लामा इक़बाल रहमतुल्लाह ताला अलैह जेके कलंदर लाहौरी चवंदा आहिनि, कलंदर लाहौरी बि चवंदा आहिनि, छा थो फरमाए? फरमाए थो वो मुअज़्ज़ज़ थे ज़माने में, वो मुअज़्ज़ज़ थे ज़माने में मुसलमान होकर और तुम ख्वार हुए तारके कुरान होकर। अबू बकर सिद्दीक़ जो नालो आहे, उमर फारूक जो नालो आहे, उस्मान गनी जो नालो आहे, हैदर करार जो नालो आहे, सोहेब रूमी जो नालो आहे, हज़रत सालम जो नालो आहे, बिलाल हबशी जो नालो आहे। हिन जो अॼु दुनिया गुण ॻाए रही आहे। छा वजह आहे? सलाउद्दीन अयूबी खे अॼु दुनिया पुकारे रही आहे। जॾहिं बदमाशनि अमेरिका ऐं नेतन्याहू जॾहिं ज़ालिमनि हमिलो कयो आहे, ईरान जे मथां हमिलो कयो आहे, इहो ईरान जे मथां हमिलो न आहे, मुस्लमानीअ जे मथां हमिलो आहे, इस्लाम जे मथां हमिलो आहे। मुंहिंजा दोस्त जॾहिं बदमाशनि बाक़ाइदा पंहिंजी गुंडागर्दी ॾेखारी आहे, अॼु मुस्लमाननि खे सुल्तान सलाउद्दीन अयूबी यादि अचे रहियो आहे। लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सलाउद्दीन अयूबी जो नालो छाजे करे आहे? जो उन बैतुल मक़दस खे फ़तह कयो। सलाउद्दीन अयूबी केरु आहे? अल क़िस्से मुख़्तसर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सलाउद्दीन अयूबी उहो मर्द मुजाहिद आहे जे क़ुरान पंहिंजे सीने में अपनायो। क़ुरान कीअं उनजे सीने में आयो? सलाउद्दीन अयूबी हज़रत गौसल आज़म दस्तगीर जो मुरीदो। चओ सुभान अल्लाह। जॾहिं सलाउद्दीन अयूबी रहमतुल्लाह ताला अलैह जॾहिं यरूशलेम जे मथां यलगार कई आहे, बैतुल मक़दस के जॾहिं आज़ाद फरमायो आहे, अॼु असां ई तूं उन सलाउद्दीन अयूबी खे यादि करे रहिया आहियूं। उन सलाउद्दीन अयूबी जॾहिं बैतुल मुक़दस के फ़तह फरमायो आहे, उन जे फ़ौजनि में के आम माण्हू कोन हुआ। अल्लाह माफ़ फरमाए, अॼु असांखे ख़बर कोन आहे त असांजे सिफ़ुनि में कहिड़ा कहिड़ा माण्हू गिया पिया आहिनि। सुल्तान सलाउद्दीन अयूबी रहमतुल्लाह अलैह जी वाक़ई ताक़त ई कमाल हो, लेकिन ताल्लुक़ बिल क़ुरान हो जंहिंजे सदके में उन बैतुल मुक़दस फ़तह कयो।
मुझा दोस्त अज़ीज़, उन जी फ़ौज में जेके माण्हू हुआ उहे माण्हू हज़रत गौसल आज़म दस्तगीर जा शागिर्द हुआ, हज़रत इमाम गज़ाली रहमतुल्लाह ताला अलैह जा शागिर्द हुआ। जॾहिं एॾा मुजाहिद अहिड़ा जेके गौसे आज़म जे सीने खां फैज़ हासिल करण वारा, इमाम गज़ालीअ जे सीने खां फैज़ हासिल करण वारा जंहिंमहिल इन सिफ़नि में बीठा, अल्लाह तबारक व तआला सुल्तान सलाहुद्दीन अय्यूबी रहमतुल्लाह ताला अलैह जी मदद फरमाई आहे। अल्लाह तबारक व तआला उन जे मथां महिरबानी फरमाई आहे, अल्लाह करम नवाज़ी फरमाई आहे। अल्लाह उनखे बैतुल मक़दस जे मथां फ़तह ॾिनी आहे। जॾहिं बैतुल मुक़दस फ़तह थियो आहे, ओ मुस्लमान यादि रख, अल्लाह जे क़ुरान फरमायो आहे ईसाई ऐं यहूदी कॾहिं बि मुस्लमान जा दोस्त कोन थींदा, इहे हमेशह दुश्मन रहिया आहिनि, हमेशह दुश्मन रहंदा। उहे जेकॾहिं पसपा बि थी वञनि लेकिन पियो पिगड्डा कंदा आहिनि, उहे केॾा बि हेठि थी वञनि लेकिन पंहिंजे इन बदमाशनि मां हथ कोन कढंदा। जॾहिं सुल्तान सलाहुद्दीन अय्यूबी रहमतुल्लाह ताला अलैह बैतुल मुक़दस खे फ़तह कयो आहे, हे चुप सां कोन वेठा आहिनि, हिननि रिथ रिथी आहे, प्रोपेगंडा शुरू कयो आहे। हाणे वरी ॿीहर बैतुल मुक़दस हासिल करण जो इरादो कयो आहे। चुपके चुपके सां हेर जीअं अचे, चुपके सां अचे पंहिंजो ॿेड़ो समुंड जे अंदरि जीअं बीहारे करे हुननि जीअं हमिलो कयो आहे, अहिड़े ई तरीक़े सां सुल्तान सलाहुद्दीन अय्यूबी रहमतुल्लाह ताला अलैह जे दौरे अक़दस में हुननि पंहिंजो जंगी ॿेड़ो जेको आहे अचे करे समुंड में बीहारियो आहे। अॼुकल्ह रेडार आहिनि, अॼुकल्ह सिस्टम आहिनि, ख़बर पवे थी। उन वक़्तु ख़बर कोन पई आहे, अचानक जॾहिं मुतले साफ़ थियो आहे ख़बर पई आहे त दुश्मन जो ॿेड़ो समुंड में पहुची चुको आहे। सुल्तान सलाहुद्दीन अय्यूब खे इतला कयो वियो आहे, साईं पंहिंजे फ़ौज खे घुरायो आहे, पंहिंजा कमांडर घुराया आहिनि, पंहिंजा कर्नल घुराया आहिनि, पंहिंजा जनरल घुराया आहिनि। पाण ऐलान फरमायो आहे, ओ मुस्लमान, अॼु असांजा स्कूल बंदि कया विया आहिनि, अॼु असांजा सिस्टम बंदि कया विया आहिनि। यकीनन उन्हनि में हुकूमत जा पंहिंजा मसइला हूंदा, मां उन में मुदाख़लत करणु नथो चाहियां, लेकिन मां सुल्तान सलाहुद्दीन अय्यूबी जी यादि थो ॾियारणु चाहियां त सुल्तान सलाहुद्दीन अय्यूबी कहिड़ो किरदार अदा फरमायो। पाण ईअं कोन फरमायाऊं त हाणे वठा कयो, हमिलो कयो या हे तरीक़ेकार कयो। अल्लाह अल्लाह छा फरमायो आहे, ओ मुस्लमान यादि करण जी ॻाल्हि आहे। हज़रत सुल्तान सलाहुद्दीन अय्यूबी रहमतुल्लाह अलैह पाण ऐलान फरमायो आहे, ओ मुंहिंजा कर्नल, ओ मुंहिंजा जनरल, ओ मुंहिंजे फ़ौज जा अॻवान, हाणे कम खे विरायूं था। चओ सुभान अल्लाह। हाणे कम खे ॿिनि हिसनि में तक़सीम था कयूं। उन्हनि अर्ज़ु कयो, साईं जेको हुकुम हुजे। पाण फरमायूं त सरहदनि जी निगहदाश्त कयो, सरहदनि ते अवी वञी करे फ़ौज बीहारियो, मुस्लमान फ़ौजी वञी करे सरहदनि ते बीहनि ऐं राति मुंहिंजे हवाले कयो। अॼु राति दुश्मन हमिलो करण वारो आहे, समंदर जे किनारनि ते ऐं सरहदनि ते अवी बीहो, अल्लाह जे बारगाह में सर्ब सुजूद मां थो थियां। राति जीअं थी आहे, इशा जी नमाज़ पढ़ी करे जीअं बैतुल मक़दस मस्जिद अक़सा ख़ाली थी आहे, पाण मस्जिद अक़सा में आयो आहे, पंहिंजो सुल्तानी ताज लाथो आहे, अल्लाह जे बारगाह में रखियो आहे, सर्ब सुजूद थियो आहे, नमाज़ शुरू कई आहे, अल्लाह जे बारगाह में अर्ज़ करणु लॻो आहे, या रब्बुल आलमीन, ही सुल्तान सलाहुद्दीन अय्यूबी जो ही सुल्तानी ताज न आहे। अॼु मां पिनड़ो थी आयो आहियां, ही मां किस्तो खणी आयो आहियां तुंहिंजे बारगाह में। मौलाए करीम अॼु महिरबानी फरमा, अॼु करम नवाज़ी फरमा, अॼु इनायत फरमा। अॼु महिरबानी जेकॾहिं न फरमाई त अॼु मुस्लमाननि मां केरु कोन बचंदो जेको हुन वहशनि जो इहो जंगी ॿेड़ो अचे बीठो आहे, मुस्लमाननि खे नेस्तो नाबूद करे छॾींदा। जेकॾहिं अॼु बैतुल मक़दस जेकॾहिं असां खां फुरे विया, मुस्लमाननि में वरी जुरत पैदा कोन थींदी। इन जे करे मौला साईं अॼु करम नवाज़ी फरमा, उन कलिमात खे यादि फरमायो आहे, उन लम्हे खे यादि फरमायो आहे, बदर वारे मैदान खे यादि फरमायो आहे, बदर वारे वाक़े खे आॾो आंदो आहे, पंहिंजे आका जी तस्वीर आॾो आंदी आहे। उन वाक़े खे यादि कयो जॾहिं बदर जे मैदान में 313 मुस्लमान आहिनि ऐं होॾां हज़ारनि जी तादाद आहे। आकाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते गिरामी जे ख़िदमत में अबू बकर सिद्दीक़ मौजूद आहे, सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु बीठा आहिनि। अल्लाह जे महबूब मुकरम
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़बर आहे सुभाणे जंग जो तबल वॼंदो, जंग जे मैदान में जे साम्हूं थियणो आहे। काफ़र घणा आहिनि, मुस्लमान थोरा आहिनि। अल्लाह जे महबूब तो मूं गुनाहगार उम्मत जे लाइ अल्लाह जे बारगाह में हथ कया आहिनि। या रब्बुल आलमीन अॼु मुस्लमान जी मदद फरमा। अल्लाह जे महबूब जा तारीख़ी लफ़्ज़ तारीख़ में मौजूद आहिनि। अल्लाह जे महबूब फरमायो या रब्बुल आलमीन अॼु जेकॾहिं मुस्लमाननि जी तो मदद न कई त मुस्लमाननि जो नालो खणण वारो केरु कोन बचंदो। अल्लाह जे महबूब एॾो ज़ारो कतार रुनो आहे, एतिरो ज़ारो कतार रुनो आहे जो अल्लाह जे महबूब मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कुल्ला मुबारक हिलण लगान। महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कमली मुबारक जेका कुल्हनि ते रखी पई आहे उहा किरण लॻी आहे। अबू बकर सिद्दीक़ जॾहिं इहा हालत ॾिठी आहे अॻिते वधियो आहे, अल्लाह जे महबूब जे दस्ते मुबारक में पकड़ियो आहे। ओ महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफ़ी थी चुको, गंज थी वियो। या रसूल अल्लाह फतह नसीब थी वई। या रसूल अल्लाह अल्लाह तुंहिंजी दुआ ॿुधी आहे। महबूब हाणे बसि कयो। महबूब जा ज़ारो कतार नीर जारी आहिनि। अल्लाह जे महबूब मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथ हेठि कया आहिनि। अबू बकर पंहिंजा घोड़ा उगिया आहिनि। अल्लाह अल्लाह सुबुह जो थी आहे। अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकत ऐलान फरमायो आहे। अल्लाह जे ज़ात ऐलान फरमायो आहे ओ मुंहिंजा नूरानी फ़रिश्तो अॼु गवाह रहजो, मां पंहिंजे कानून खे तब्दील थो कयां। चओ सुभान अल्लाह। तव्हां जेके नूरानी फ़रिश्ता आहियो उन्हनि खे मां पैदा कयो आहे तस्बीह तहलील जे लाइ, रुकू सुजूद जे लाइ। अव्हांजो कमु इहो कोन आहे जो मैदान जंग में वञी करे तलवारूं हलायो, लेकिन अॼु मुंहिंजे दिलबर आका जे नूरानी हथनि जो तालुक आहे। अॼु मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम राति सॼी राति पंहिंजा नूरानी हथ कया आहिनि। मुंहिंजे दिलबर आका जो अॼु मुतालिबो आहे, मुंहिंजे दिलबर नबीअ जो अॼु मुतालिबो आहे, मुंहिंजे महबूब जो अॼु मुतालिबो आहे। अॼु मां पंहिंजे कानून कुदरत खे तब्दील थो फरमायां। सभु मलाइक लही वञो, जिब्राइल अमीन तूं वञी करे बदर जे मैदान में अॼु तूं वञी तलवार हलाए। अॼु नूरानी फ़रिश्ता तलवार हलाए। चओ सुभान अल्लाह। जॾहिं मुहिब ऐं महबूब जी ॻाल्हि आई, अल्लाह पंहिंजे कानून खे तब्दील फरमायो। अल्लाह फरमायो ओ मलाइको अव्हांजो इहो कमु त कोन आहे, पर अॼु मुंहिंजे महबूब जी ॻाल्हि आहे, अॼु मुंहिंजे महबूब जो मुतालिबो आहे। अॼु वञो बदर जे मैदान में। साहबा फरमाइनि था असांजो तलवार मथे पिया कयूं, अञा असांजी तलवार हेठि थिए ई कोन पई, पेई काफ़र जी सुसी पट ते आहे। कीअं मलाइक पहिरियों ई उनजी सिसी लाहे पिया छॾनि। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अबू जहल जहिड़ा काफ़र अॼु बि उन बदर जे मैदान में इन पथर जे हेठां पिया आहिनि। हाजी साहब वारा ॾिसी आया आहिनि, जेके विया आहिनि इन मैदाननि खे नज़रूं विझी आया आहिनि। अल्लाह उन्हनि खे नसीब कयो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इहो बदर जो मैदान जिथे मस्जिद अरीशा आहे, अल्लाह जे महबूब हिकिड़े खजीअ जे छापरे जे हेठां वेही करे, अरीशो चइबो आहे कोईअ जो जेको छापरो हूंदो आहे, कोईअ जो जेको छॼो हूंदो आहे, उन जे हेठां वेही करे अल्लाह जे महबूब दुआ घुरी आहे। अॼु उते मस्जिद अरीशा मौजूद आहे। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह जे महबूब जे दुआ ते अल्लाह जो कानून तब्दील फरमायो आहे। मलाइक आया आहिनि ऐं अल्लाह तबारक व तआला रसूलुल्लाह जे गुलामनि खे फतह नसीब फरमाई आहे। ॻाल्हि पे कयमि सुल्तान सलाहुद्दीन अयूबीअ जी। सुल्तान सलाहुद्दीन अयूबीअ छा कयो आहे, इहे ई लफ़्ज़ दोहराया आहिनि। या रब्बुल आलमीन तुंहिंजे दिलबर आका जो, तुंहिंजे दिलबर महबूब जो, मुंहिंजे आका जो वास्तो आहे। या रब्बुल आलमीन अॼु जेकॾहिं मुस्लमाननि जी मदद न कई त मुस्लमाननि जो नालो कोन रहंदो। इहो मंज़र यादि करे हज़रत सलाहुद्दीन अयूबी रोअण लॻो आहे, सारो कतार रुनो आहे, सॼी राति सजदे में आहे। अल्लाह अल्लाह रोंदे रोंदे सॼी राति गुज़री आहे। सुबुह थी आहे, मुअज़्ज़न ॿाहिरि आज़ान चई आहे। अॼु असांजा स्पीकर अंदरि हूंदा आहिनि, उन वक़्तु मस्जिद जे ॿाहिरि हूंदा, मिहराब हूंदा, मिंबर हूंदा, उते बीह करे मुअज़्ज़न आज़ान चवंदो। जीअं जो
अज़न अल्लाहु अकबर चयो आहे। सुल्तान सलाउद्दीन अय्यूब पंहिंजी सिसी मथे खई आहे, सदे मां सिसी खई आहे, दरवाज़ा खोलिया आहिनि, वज़ू कयो आहे, पाण निमाज़ पढ़ाई आहे। फजर जी निमाज़ पढ़ाए करे सुल्तान सलाउद्दीन अय्यूबी जीअं जो ॿाहिरि निकितो आहे। मुख़्तलिफ़ गेट आहिनि, गेट तां जो ॿाहिरि निकितो आहे, सभु निमाज़ी वञनि पिया, पर हिकिड़े गेट तां जंहिं तां सुल्तान सलाउद्दीन अय्यूबी गुज़री रहियो आहे, सुभान अल्लाह सुभान अल्लाह, हिकिड़ो नूरानी चेहरे वारी शख़्स दॿिजी पई आहे। सुल्तान सलाउद्दीन अय्यूब जे लाइ ॿई माऊं कुशादूं कयूं आहिनि। पाण फरमान लॻो आहे, ओ सलाउद्दीन अय्यूबी तोखे मुबारक आहे, राति वारा तुंहिंजा सजा क़बूल थी विया ऐं राति दुश्मन जो ॿेड़ो जेको आहे उहो समुंड में गर्क थी वियो। चओ सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला सुल्तान सलाउद्दीन अय्यूब जूं दुआऊं क़बूल फरमायूं ऐं अल्लाह तबारक व तआला मुसलमाननि खे फ़तह नसीब फरमाई। मुसलमान मुंहिंजी तुंहिंजी जेकॾहिं फ़तह आहे त इहा पेशानी इन रब जी बारगाह में झुकाइण जे लाइ आहे। रमज़ान जो मुबारक महीनो मिलियो आहे। काश जेकॾहिं अल्लाह असांजी हुकूमत खे इहा तौफ़ीक़ ॾे हा ऐं इहो ऐलान करे हा त जिते स्कूल बंदि थिया आहिनि, सरकारी इदारनि जो टाइम घटायो वियो आहे, काश जेकॾहिं हुकूमत वक़्तु हिकिड़ी राति इहा मुक़ररु करे आहे त तमामु पाकिस्तान जे ख़तीबनि खे, इमामनि खे, उलमानि खे इहो ऐलान आहे त अवाम खे मसाजिद में जमो करे उहे पाकिस्तान जे लाइ ऐं इस आलम इस्लाम लाइ दुआऊं घुरनि, पाकिस्तान जी मईशत लाइ दुआ घुरनि ऐं पाकिस्तान जे मथां जेको कड़ो वक़्तु आहे उन जे लाइ दुआ घुरनि। त ख़ुदा जो कसम आहे, हे स्कूल बंदि करण जी ज़रूरत कोन पियो आहे, हे इदारा बंदि करण जी ज़रूरत कोन पियो आहे। मईशत अल्लाह तबारक व तआला पाण ई उन में इज़ाफ़ो फरमाया, मईशत बहितर थी वञे हा, हर चीज़ बहितरीन थी हा। दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला सुल्तान सलाउद्दीन अय्यूब जड़ा सला असांखे हुक्मरान अता फरमाए। चओ आमीन। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अर्ज़ पे कयमि ताल्लुक़ बिल क़ुरान त इहो सुल्तान सलाउद्दीन अय्यूब जो जेको क़ल्ब हो उहो क़ुरान सां ताल्लुक़ हो, दिल भर दस्तगीर सां ताल्लुक़ हो, अल्लाह जे वलियनि सां ताल्लुक़ हो। उन्हनि जो क़ल्ब लबरेज़ हो जेको क़ुरान सां ताल्लुक़ रखंदो आहे। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकत उन जे मथां महिरबानी फरमाईंदो आहे, उन जे मथां इनायत फरमाईंदो आहे। क़ुरान मथे खणंदो आहे, क़ुरान जेको पट में मिटीअ में जेको कीचड़ में लेथल बि हूंदो आहे उहो क़ुरान सां निस्बत कढींदो आहे। क़ुरान उनखे बुलंदो बाला कंदो आहे। चओ सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तारीख़ गवाह आहे, अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकत क़ुरान खे इहो एजाज़ अता फरमायो आहे जो जेके काफ़िर वॾा फसीह बलीगा, उन्हनि में हिकिड़ो लबीब नाले वॾो शाइर हो, अरब जो मशहूर शाइर हो। जेकॾहिं शाइरी कंदो हो त अरब जा जेके शोरा हूंदा हुआ उहे हिन जे हेठि अॻियां सजदो कंदा हुआ। एक दफ़ा अहिड़ी शाइरी कयाई जो काबतुल्लाह में उन वक़्तु रिवाज हूंदो जो शौरा जूं जेके तख़्तियूं हूंदियूं शाइरीअ जूं उहे काबतुल्लाह में लॻियूं पियूं हूंदियूं। लेकिन जॾहिं लबीब शाइर जेको आहे उन शाइरी कई आहे, जॾहिं अरब जे शौरा इहा ॻाल्हि ॿुधी आहे त उन्हनि छा कयो आहे जो अचे करे लबीब शाइर खे सजदो कयो आहे तो हेॾी वॾी शाइरी कई आहे। अल्लाह अल्लाह मुंहिंजे दिलि भर आका जो दौर थो अचे, क़ुरान जो नुज़ूल थो थिए, रमज़ान जो महीनो थो अचे, अल्लाह क़ुरान खे नाज़िल थो फरमाए, महिरबानी थिए थी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो ग़ुलाम छा थो करे ख़ुशख़तीअ सां सूरत कौसर लिखी करे काबतुल्लाह में उते वञी लॻाए थो जिथे उहे तख़्तियूं लॻियूं पियूं आहिनि, जिथे लबीब शाइर जी तख़्ती लॻी पई आहे उते वञी करे लॻाए थो। अचानक जो लबीब जो हिकिड़ो ॾींहुं गुज़र थियो आहे, ॾिठो अथई त काबतुल्लाह ते मुंहिंजी शाइरीअ सां गॾु इहो कहिड़ो पुटु आहे जंहिं पंहिंजी शाइरी लॻाई आहे।
वञी करे पढ़ण लॻो आहे त इन्ना आतैना कल कौसर। अल्लाह अल्लाह क़ुरान जा जो लफ़्ज़ पढ़ंदो वियो आहे, क़ुरान हुन जे अंदरि दाख़िल थींदो वियो आहे, उहो ज़बान हाल सां चवणु लॻो आहे मा हाज़ा कलामुल बशर, ही कंहिं बशर जो कलाम न आहे। पुछा कयो आहे त ही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां जेको क़ुरान अल्लाह नाज़िल फरमायो आहे इहो ई कलाम आहे। पंहिंजी तख़्ती कढी आहे, ॿियनि शाइरनि जूं तख़्तियूं कढियूं आहिनि, उन्हनि खे टोड़ियो आहे, उन्हनि खे फाड़ियो आहे, उन्हनि खे उछलायो आहे, क़ुरान करीम जी तख़्ती लॻाए छॾी आहे। हे इस्लाम क़बूल कयो आहे, इहा इस्लाम जी हक़ानियत आहे जंहिंखे अरब सजदो करे उहो आक़ाइदो जा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़ुरान जे साम्हूं सर्ब सुजूद ते चओ सुभान अल्लाह। माज़ पे कयुमि क़ुरान मथे खणंदो आहे, क़ुरान सां तालिक़ तरक़ी से। अरब जी धरती आहे, मदीने जो शहर आहे। अल्लाह अल्लाह मुंहिंजा दोस्त ॾींहं जी तपश आहे। हिकिड़ी औरत गुज़रे पई, हिकिड़ो नौजवान आहे 12-13 सालनि जो छोकिरो आहे, बीठो पियो आहे। ॾींहं जे अरब जी केॾी तपश हूंदी आहे। अॼु बि केरु वञे हेठां वारी रमल जेको आहे उहो तपंदो आहे, मथां सिज, एॾी गर्मी हूंदी आहे। हिकिड़ो छोकिरो मार्केट में बीठो पियो आहे, बाज़ार में बीठो पियो आहे। पुछा कई जे मां विझण जे लाइ आहियां, लेकिन केर बि वठण लाइ तयारु कोन आहे। हिकिड़ो ॾींहुं बीठो पियो आहे, सुबुह खां शाम ताईं बीठो पियो आहे। ॿियो ॾींहुं बि गुज़रियो आहे, सुबुह खां शाम ताईं बीठो आहे। टियों ॾींहुं बि गुज़रियो आहे, हिन तपती रेत में बीठो पियो आहे। उतां हिकिड़े माईअ जो गुज़र थियो आहे जंहिंजो नालो आहे तस्बीता। उन माईअ जी जो नज़र पई आहे, दिलि में रहम पैदा थियो आहे। पुछा कई त केरु आई? चई मां ग़ुलाम आहियां कंहिंजो। चई पोइ हिते छो बीठो आई? चई मूंखे शाम खां वठी आयो, मुल्क शाम यमन खां आंदो आहे, मूंखे हिते आणे करे खपण लहंदो आहे। सामान तव्हांजो खपी वियो आहे, मां कोन खपियो आहियां। हुन ॾाढी कोशिशि कई आहे, मां कोजड़ो आहियां, रंग बि मुंहिंजो सुठो कोन आहे, बॉडी बिल्डर बि कोन आहियां। मूंखे ख़रीद कंदो त केरु कंदो, छो त उन दौर में ग़ुलामनि जूं मंडियूं लॻंदियूं हुयूं। अल्लाह जी अबानीअ खे हिन जे मथे रहम आयो आहे, उनखे ख़रीद कयो अथई, ख़रीद करे पंहिंजे घर वठी वई आहे। पुछां अबू ज़ैफ़ा नाले हिकिड़ो मके जो वॾो ताजर आहे, उनखे ख़बर पई आहे त कोजड़ो छोकिरो जेको हिते बीठो 3 ॾींहं खां जेको कंहिंखे ख़रीद कोन पियो करे, 3 ॾींहंनि खां बीठो। उनखे तस्बीता जेका नाले औरत आहे, वॾी ताजर आहे, ताजरा औरत आहे, उहा अज़राए शफ़क़त वठी वई आहे। उनखे दिलि में ख़्यालु पैदा थियो त एॾी हिकिड़ी रहम दिल औरत आहे, छो न उहा आहे बि ताजर, उन औरत सां छो न शादी कयां, उनखे निकाह जो पैगाम मोकिलियां। अबू ज़ैफ़ा वियो आहे, वञी करे उनखे निकाह जो पैगाम मोकिलियो आहे। औरत खे बि ख़बर पई आहे त अबू ज़ैफ़ा मालदार माण्हू आहे, अख़लाक जो ॾाढो भलो आहे, सुठो माण्हू आहे, बहितरीनु इंसानु आहे। उन बि एक्सेप्ट कयो आहे निकाह जो पैगाम, उनजी शादी थी आहे। उन औरत चयो आहे हा मूंखे हिकिड़े माण्हू जी ख़ासि ज़रूरत बि कोन्हे, पर तूं मुंहिंजो मुड़ुसु मूं वटि अचे वियो आहीं, हाणे मुंहिंजी तुंहिंजी शादी थी आहे। हीउ ग़ुलाम जेको आहे, हाणे इनखे छा कयूं? चई ग़ुलाम असांजे ख़िदमत लाइ खोड़ा आहे, पाण सां गॾु निकिता आहिनि। हाणे काबत मके वञनि पिया, जॾहिं मके रवाना थिया आहिनि, मके में जो पहुता आहिनि, उते पहुचंदे उन्हनि खे हज़रत उस्मान गनी साम्हूं मिलियो आहे। हज़रत उस्मान गनी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां ईमान आंदो आहे, इस्लाम आंदो आहे, इस्लाम क़बूल कयो आहे। अबू ज़ैफ़ा जो पुराणो दोस्त आहे, बचपन जो संगती आहे, ताजर जो दोस्त हूंदो आहे। चवणु लॻो आहे ओ उस्मान तुंहिंजो त हुलियो ई चेंज थी वियो आहे, तुंहिंजो ॻाल्हि बि नरम थी वियो आहे, तूं त ॾाढो प्यारो पियो लॻी, छा वजह आहे? इहा तब्दीली तो में कीअं आई आहे? हज़रत उस्मान गनी चवणु लॻो आहे तोखे ख़बर न
आहे त ॿिन्ही जाननि जो सरदार मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान नुबुवत फरमायो आहे। माण्हू रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में जोक दर जोक वञनि पिया। अल्लाह जे हबीब जे मथां ईमान था आण। मां तोखे बि दावत थो ॾियां, तूं बि हल अल्लाह जे हबीब जे मथां कलमो पढ़, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ाते गिरामी जे मथां ईमान आण। चवण लॻो आहे मां अकेलो कोन आहियां, असां त टे पाण में आहियूं, टई हलूं था। हज़रत उस्मान गनी रसूलुल्लाह जे बारगाह में वठी वियो आहे। रसूलुल्लाह जे बारगाह में वञी करे अबू हुज़ैफा कलमो पढ़ियो आहे, उनजी घरवारी तस्वीता कलमो पढ़ियो आहे। उनजे गुलाम जंहिंजो नालो आहे सालिम, जेको यमन जो आहे, उन बि कलमो पढ़ियो आहे, उन बि कलमो पढ़ी मुस्लमान थियो आहे। अल्लाह जे महबूब जे बारगाह में वेठा आहिनि, तारीफ़ करायो आहे। अल्लाह जे महबूब उन्हनि खे नसीहत फरमाई आहे। उन खां बाद महबूब फरमायो आहे त अबू हुज़ैफा तोखे ख़बर आहे ग़ुलाम आज़ाद करण जो केॾो वॾो अजर आहे? चओ सुभान अल्लाह। अबू हुज़ैफा चवणु लॻो या रसूलल्लाह ग़ुलाम मुंहिंजो न आहे, तस्वीता जो आहे। पाण फरमायो तव्हां ॿिन्ही खे नसीहत आहे, जेकॾहिं ग़ुलाम तव्हां आज़ादु कंदव या उन जे मथां तव्हां कम में तख़फ़ीफ़ कंदव, उन खां थोरो कमु वठंदव त अल्लाह अव्हां जे मथां महिरबानी फरमाईंदो। उतां उथियान अचे करे ग़ुलाम खे आज़ादु कयो आहे। तस्वीता चवणु लॻी आहे मां तोखे आज़ादु कयो, पर एॾो अख़लाक खां सालिम मुतासिर थियो आहे। चवणु लॻो त मुंहिंजो हिते केरु आहे? अबू हुज़ैफा तूं मूंखे किथां वठी आयो आहीं? मुल्क शाम खां तूं ख़रीद करे आयो आहीं, यमन खां तूं मूंखे हिते आंदो आहे। मुंहिंजो हिते हाणे केर ई कोन आहे। मां अव्हां खे छॾे कोन थो सघां, अव्हां जे ख़िदमत में वियां थो, अव्हां जे बारगाह में वियां थो, अव्हां वटि वेही करे मुंहिंजे सुकून ईंदो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हज़रत सालिम रज़ी अल्लाह ताला अन्हु उते वेठो आहे, क़ुरान सिखियो आहे, महबूब जे बारगाह में वेठो आहे। जॾहिं क़ुरान जी उन तालीम सिखी आहे, असाबे सुफ़ा सां वेठो आहे, मां उन तरफ़ अचां पियो त सालिम जी हैसियत छा आई ऐं क़ुरान उनखे कहिड़े मक़ाम ते पहुचायो आहे। इन तरफ़ मां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अचां पियो। हज़रत सालिम रज़ी अल्लाह ताला अन्हु क़ुरान खे अहिड़ो पढ़िया आहिनि जो अल्लाह जे महबूब मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के वर्णन लगान। एक दफ़ा पाण हज़रत सालिम मस्जिद नबी में कुरान पढ़ी रहियो आहे। कुरान पढ़ी एॾो सुर सां पिया पढ़नि। अम्मा आशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो गुज़र थियो आहे। पाण काफ़ी देर बीह रहियूं आहिनि, पाण ॿुधो आहे, हुन खां बाद घर वयूं आहिनि। अल्लाह जे महबूब पुछा कयो आहे ओ आशा छा ॻाल्हि आहे, अॼु तो छाजे करे देर कई आहे? पाण फरमाइण लॻियूं आहिनि त मस्जिद नबीअ में क़ुरान जी एॾी प्यारी तिलावत थी रही जो मुंहिंजे दिलि चयो त मां वरी वरी क़ुरान खे ॿुधां। अल्लाह जे महबूब फरमायो आशा केरु हो? फरमाइण लॻियूं मां सुञाणी कोन सघियमि, मां ॾिठुमि कोन, रुॻो मुंहिंजे कननि ताईं आवाज़ आयो आहे। आक़ाइदो जां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे घर मुबारक पंहिंजे दौलत खाने खां निकिता आहिनि, मस्जिद नबी में आया आहिनि। ॾिसनि पिया सुभान अल्लाह सुभान अल्लाह, हज़रत सालिम क़ुरान जी तिलावत करे रहियो आहे। अल्लाह जे महबूब खे क़ुरान जी तिलावत वणी आहे। जॾहिं हिजरत जो टाइम आयो आहे, हज़रत सालिम बि हिजरत कई आहे। हिजरत खां बाद जॾहिं मदीने पहुता आहिनि, पहिरीं जेका मस्जिद कुबा बनी आहे उनजी जेका इमामत कराई आहे उहा हज़रत सालिम कराई आहे। हज़रत सालिम जो एॾो प्यारो आवाज़ हूंदो जो क़ुरान जी जॾहिं तिलावत कंदा, क़ुरान खे जॾहिं पढ़ंदा त पखी जेके हूंदा उहे बि वेही रहंदा, आसमान ते बादल बि बीह रहंदा। एॾो क़ुरान जो हुनजो लहजो प्यारो हूंदो, एॾो सुहिणो क़ुरान पढ़ंदा जो तमामु जेके साहबा हूंदा हज़रत सालिम जे क़ुरान जे मथां आशिक़ हूंदा, एतिरो हुनजी क़ुरान सां तालुक़ हूंदो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वक़्तु हलंदो रहियो। आक़ाइदो जां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौरे अक़दस खां बाद, ज़ाहिर ज़माने खां बाद अबू बकर सिद्दीक़ जो ज़मानो आयो आहे। अबू बकर सिद्दीक़ जे ज़माने अक़दस में मुसैलिमा कज़्ज़ाब जॾहिं मुसलमाननि जे ख़िलाफ़ ऐलान नुबुवत कयो आहे, अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु उन जे ख़िलाफ़ फ़ौज कशी कई आहे। जॾहिं जंग यमामा लॻी आहे,
हज़रत सालिम उन जंग यमामा में शामिल थियो आहे। क़ुरान जी तिलावत सां कुफ़ार जो मुक़ाबिलो कयो आहे। जंहिंमहिल उन्हनि ख़त्म नबूवत जे मुनकिरीन जेके आहिनि उन्हनि सां अवाम घणी, उन्हनि सां फ़ौज घणी, वरी जॾहिं यलगार थी आहे मुस्लमान पोइ हटण लॻा आहिनि, लेकिन जवान जो पुटु क़ुरान जी तिलावत जारी रखी आहे। क़ुरान पढ़ंदे पढ़ंदे पाण फरमान लॻो आहे त मुस्लमान क़ुरान जी मदद सां दुश्मन जो मुक़ाबिलो कयो। मुस्लमान जा पेरा पोइ हटण लॻा आहिनि। पाण उते रेतीअ में बीह करे हेसी ताईं ज़मीन खोटी आहे, उन ज़मीन में पंहिंजा पेरा बंदि कया आहिनि ऐं चवणु लॻो आहे मुस्लमान जो झंडो मुंहिंजे हथ में आहे। छो त झंडो जॾहिं पहुते वियो मुस्लमान सम्झंदा त हाणे मुस्लमान पसपा थी विया आहिनि, इन जे करे हटबो कोन। तलवार हलाए बि दुश्मननि खे क़त्ल आम कबो, दुश्मन खे ख़त्म कबो। वो पाण झंडो हथ में करे, हिकिड़े हथ में झंडो आहे, ॿिए सां विड़ी रहिया आहिनि। क़ुरान जी तिलावत ज़बान ते तिलावत जारी आहे, ज़बान ते क़ुरान जारी आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पढ़ंदे पढ़ंदे जॾहिं तलवार लॻी आहे, हथ जॾहिं शहीद थियो आहे, पाण ॿिए हथ सां उन झंडे खे खयो आहे, ॿियो हथ बि जॾहिं शहीद कयो वियो आहे, ज़बान सां क़ुरान पढ़ंदो रहियो आहे, पंहिंजे कंध सां उन झंडे खे पकड़ियो आहे। विढ़ंदे विढ़ंदे इन जंग यमामा में पाण बि शहीद थियो आहे। ये संदन जो आका जेको उतां खां वठी आयो अबू हुज़ैफा, उहो बि उते शहीद थियो आहे। जंहिंमहिल लाश अबू बकर सिद्दीक़ जा फ़ौजी खणण विया आहिनि, सुभान अल्लाह सुभान अल्लाह, ॾिसनि पिया त ॿिन्ही जा लाश गॾु पिया आहिनि। अबू बकर सिद्दीक़ जे ज़माने खां बाद उमर फारूक जो ज़मानो आयो आहे। हाणे ॻाल्हि ॿुधण जी आहे जेका तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो। हज़रत उमर फारूक जॾहिं पाण शहीद जॾहिं ज़ख़्मी थिया आहिनि, माण्हू चयो त साईं तव्हां हाणे पंहिंजो जान नशीर मुक़ररु कयो। त हज़रत उमर फारूक चवणु लॻो काश अॼु जेकॾहिं हज़रत सालिम ज़िंदो हुजे हा त उमर फारूक उनखे पंहिंजो जान नशीन बनाए हा। कंहिंखे कहिड़ो सालिम? उहो सालिम जेको ग़ुलाम बणिजी करे मदीने में पहुतो हो। 3 ॾींहं ताईं उनखे ख़रीद करण वारो केरु कोन हो। कोजड़ो नंढड़े कद जो हो, हुस्न कोन हो, को बि उनमें ॻाल्हि कोन्हे। अर्ज़ु पे कयमि त क़ुरान सां उन तालुक रखियो। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकत उनखे इन मक़ाम ते पहुचायो जो उमर फारूक जहिड़ो जवान शहादत महिल अमीरुल मोमिनीन जे लाइ जेकॾहिं नालो ॾिए थो हज़रत सालिम जो त चओ सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इहो छा आहे? क़ुरान सां जिन तालुक रखियो। अल्लामा इक़बाल फरमाए न, वो मुअज़्ज़ज़ थे ज़माने में मुसलमान होकर, हम ख्वार हुए तार के क़ुरान होकर। अॼु असां क़ुरान सां तालुक खे छॾियोसीं त क़ुरान छा चई रहियो आहे? हज़रत बिटाई रहमतुल्लाह अलैह फरमाए थो, रोयो पंहिंजे रब खे अॼु अर्ज़ु करे पियो क़ुरान, मौला तुझे बानन मां वयो मुंहिंजो मान, हाणे घुराए वठ आसमां त छुटी पवां हिन चयनि खां। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अॼु असांजी तोखे क़ुरान बि पिटे रहियो आहे, क़ुरान बि बददुआऊं ॾेई रहियो आहे। वजह छा आहे जो असांजी तो हिन क़ुरान खे छॾियो आहे? तारीख़ खोले ॾिसो, जेका तारीख़ में जेके माण्हू हिन मक़ाम ते फ़ाइज़ थिया आहिनि, ख़ुदा जो कसम उहो ताल्लुक़ बिल क़ुरान ऐं ताल्लुक़ बिल औलिया अल्लाह जे करे मक़ाम ते पहुता आहिनि। नौजवान अर्तग़ुल गाज़ीअ जो अक्सर ड्रामो ॾिठो, वॾनि बि ॾिठो, सभिनी ॾिठो, तक़रीबन उन नाले खां वाक़िफ़ आहिनि। उनजो पुटु ओस्मान, शायदि उनजी बि को हिकिड़ो क़िस्त हलियूं, उहो बि कंहिं ॾिठो हूंदो। सल्तनत ओस्मानिया जो अॻुवान, उहा सल्तनत ओस्मानिया जो जेको अॻुवान ओस्मान बिन अर्तग़ुल बिन सुलेमान या सलमान, इनखे इहो मक़ाम किथां मिलियो? ओस्मान उहो शख़्स हो जंहिंखे
पंहिंजे इलाइक़े मां कढी छॾियऊंसि, पंहिंजे इलाइक़े मां जॾहिं उनखे कढी छॾियऊंसि, फिरंदो फिरंदो अल्लाह जे करे कामिल वली जे दरबार में वियो। जॾहिं मुर्शिद जे दरबार में वियो, उनजो नालो इब्दाली। अॼु बि तुर्की जेका आहे उन में अल्लाह जा कामिल सूफ़िया जो तरीक़ो हलंदो आहे। बिलख़ुसूस नक्शबंदी सिलसिले जा बुज़ुर्ग हुते घणा। जॾहिं इलाइक़े में हिन खां कढियो वियो उस्मान खे, त हिन अल्लाह जे वली जी दामन वरिती, क़ुरान सां हुन तालुक़ु रखियो, क़ुरान खे पढ़ियईं, क़ुरान खे हुन मज़बूतीअ सां पकड़ियो। अल्लाह अल्लाह हिकु ॾींहुं क़ुरान जी तिलावत पियो करे, त हुनजो मुर्शिद घर मां निकितो आहे, ॾींहं जो टाइम आहे, चवणु लॻो आहे, ओ उस्मान तोखे मां ख़ुशख़बरी ॿुधाइण आयो आहियां। चवणु लॻो या हज़रत कहिड़ी ख़ुशख़बरी आहे? पाण फरमाइण लॻा आहिनि, मां हाणे ख़्वाब ॾिसी अचां पियो त अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकत तोखे इहो रुतबो अता कंदो, तूं दुनिया जो बादशाह थींदे, तूं मुस्लमाननि जो अॻवान थींदे। चओ सुभान अल्लाह। पोइ उन अल्लाह जे वली हिन जी तरबियत कई आहे, पंहिंजी न्याणी उनखे निकाह में ॾिनी आहे, पंहिंजे सोबत में विहारियो आहे, इहो मुस्लमान जो अॻवान बणियो आहे। पोइ इहो वञी करे अॻवान सल्तनत ओस्मानिया हुन बनाई आहे, कई साल मुस्लमाननि जो अॻवान रहियो आहे ऐं इस्लाम जो हुन वटि राज रहियो आहे। वजह छा आई? वजह इहो क़ुरान जो तालुक़ु हो। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जेकॾहिं तूं चवीं थो, मां चवां थो, हिन दौर में अल्लाह जेकॾहिं असांजे मथां महिरबानी फरमाए त अॼु नुज़ूल क़ुरान जी राति आहे, अॼु क़दर जी राति आहे, अॼु भलारी राति आहे, अल्लाह तबारक व तआला खां घुरण जी राति आहे। ही उहा भलारी राति आहे जंहिंमें अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकत इहो ई क़ुरान असांखे ॾिनो आहे। अॼु अल्लाह जे साम्हूं सर्ब सुजूद थियूं। साईं तव्हांखे सलात तस्वीर पढ़ाईंदो, हुनखां बाद तव्हां नफ़ल पढ़ंदो, अल्लाह जे साम्हूं रुही करे अल्लाह जे बारगाह में दुआ घुरो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह मुंहिंजो तुंहिंजो तालुक़ु उन क़ुरान सां जोड़े, मुंहिंजे तुंहिंजे बच्चनि जे अंदरि उहो क़ुरान पैदा करे। जंहिं क़ुरान सां तालुक़ु रखियो, अल्लाह तबारक व तआला हुनखे ज़मीन तां खणी करे अर्श तां, फर्श तां खणी करे अर्श ते अल्लाह पहुचायो हुनखे। इहो क़ुरान जो मक़ाम आहे। अॼु इहा राति क़ुरान जी घुरण जी आहे, अॼु अल्लाह खे अर्ज़ु करण जी आहे। ऐं यकीनन आख़िरी अशरो जेको मुंहिंजा दोस्त अज़ीज़ आहे, उहो आख़िरी अशरो क़दर वारी रातिनि जो आहे। पर बिलख़ुसूस 27 जी जेका राति आहे, इन ते हज़रत इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह, हज़रत इमाम इब्न हजर अस्क़लानी रहमतुल्लाह अलैह, हज़रत इमाम ग़ज़्ज़ाली रहमतुल्लाह ताला अलैह, हज़रत साहिब तफ़सीर रूहुल बयान, साहिब तफ़सीर कबीर रहमतुल्लाह ताला अलैह, इमाम राज़ी रहमतुल्लाह अलैह बिलख़ुसूस उनखे लिखियो आहे त हीअ जेका राति आहे, क़दर वारी जेका राति आहे, अक्सर उलमा जो इत्तिफ़ाक़ आहे त हीअ ई क़दर जी राति आहे। चओ सुभान अल्लाह। सैयदना हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु हज़रत उमर फारूक जी ख़िदमत में वेठो आहे। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु जे कचारी में ॻाल्हि हली रही आहे त अलाए क़दर जी कहिड़ी राति आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु अर्ज़ु करणु लॻो आहे त मूंखे ख़बर आहे क़दर जी राति 27 आहे। हज़रत उमर फारूक पुछा कयो, पुट तोखे कीअं ख़बर पई? चई बाबा मां इन जे करे चवां थो त अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकत 7 ज़मीनियूं पैदा फरमायूं, 7 आसमान पैदा फरमाया। अल्लाह तबारक व तआला जे काबतुल्लाह जो जेको तवाफ़ कबो आहे, उन जा बि 7 चकर हूंदा आहिनि। हज में जेको रमी इजमार कबो आहे, उहो बि 7 हूंदा आहिनि। जेके पथरियूं हणंदियूं आहिनि, उन्हनि जो तादाद बि 7 आहे। अल्लाह ताला हफ़्ते में ॾींहं जेके पैदा कया आहिनि, उहे बि 7 आहिनि। ऐं मूंखे यकीन आहे त हफ़्ते जी जेका हिन आख़िरी अशरे जी जेका 7ईं राति आहे या 27वीं राति आहे, इहा ई क़दर जी राति आहे। पाण ॿियो दलील हज़रत इमाम राज़ी रहमतुल्लाह अलैह बयान फरमायो आहे त उलमान लिखियो आहे, अल्लामा इब्न हजर अस्क़लानी जे हवाले सां पाण इरशाद फरमायो आहे त जेका हीअ राति आहे, इन जो शान अल्लाह तबारक व तआला हिन सूरत में नाज़िल फरमायो आहे।
सूरत क़द्र इन में अल्लाह तबारक व तआला 3 दफ़ा इरशाद फरमायो आहे त इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराका मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर। यानी लैलतुल क़द्र जो ज़िक्र 3 दफ़ा अल्लाह फरमायो आहे। इन में 9 अखर आहिनि। लैलतुल क़द्र 4 लैल में लैलत लाम या लाम ते ऐं 5 हू 9। वरी ॿी जगह ते भी लैलतुल क़द्र इरशाद फरमायो आहे। 3 जगह ते भी इरशाद फरमायो आहे त 9 थिया 27 त ये 27 रात आहे। उलमान में तो जी बयान कई आहे त अल्लाह जी ज़ात मेहरबान आहे, अल्लाह ताला करीम आहे, अल्लाह रहीम आहे। अल्लाह तबारक व तआला ऐलान फरमाईंदो आहे त अना इंद ज़न्ने अब्दी बी, जेको माण्हू में जहिड़ो गुमान रखंदो आहे मां उनखे अता कंदो आहियां। असां उलमा जे इन कौल जी रोशनी में अल्लाह जे बारगाह में इहो गुमान था रखूं यकीन अल्लाह तबारक व तआला असां तुंहिंजे मथा मेहरबानी फरमाईंदो। अल्लाह ताला अज असांखे इहा क़द्र वारी घड़ी अता फरमाईंदो। जो उलमा लिखियो आहे त क़द्र वारी रात जी वॾी जेका निशानी आहे त हिन रात में रिकत घणी थींदी आहे। छाजे करे अल्लाह जा नूरानी फ़रिश्ता नाज़िल थींदा आहिनि, पोइ इंसाननि सां मुसाफ़ो कंदा आहिनि, उहे बरकत हासिल कंदा आहिनि। चओ सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला फरमायो त नज़्ज़लुल मलाइकतु वर्रूह, मलाइका भी नाज़िल थींदा आहिनि। रूहुल अमीन हज़रत जिब्राइल अमीन भी नाज़िल थींदो आहे। छाजे करे नाज़िल थींदा आहिनि? अल्लाह अल्लाह मुंहिंजा दोस्त जी उलमा इकराम लिखियो आहे, उलमान बयान फरमायो आहे त जेके नूरानी फ़रिश्ता आहिनि उन्हनि एतिराज़ कयो हो त तूं इंसान खे छाजे लाइ पैदा थो करी। हे त वञी करे दुनिया में जॾहिं हज़रत आदम जी पैदाइश थी त एतिराज़ कयाऊं त इहो त फितनू फ़साद फैलाईंदो। आदमीअ जो ॿियो कमु कहिड़ो आहे? अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकत ऐलान फरमायो त ओ मुंहिंजा नूरानी फ़रिश्तो तव्हां कोन था ॼाणो, मां तव्हांखां वधीक थो ॼाणा। अल्लाह ताला हिन रात में उन्हनि खे मोकिलींदो आहे। अल्लाह फरमाईंदो आहे ओ मुंहिंजा नूरानी फ़रिश्तो तस्बीह तहलील वारा भी तव्हां आहियो, ज़िक्र अज़कार वारा भी तव्हां आहियो, रुकू सजदे वारा भी तव्हां आहियो, सभु कुझु तव्हां कयो था। लेकिन अॼु हिन भलारी रात में वञी करे मुंहिंजे बाननि खे ॾिसो, मुंहिंजे दिलबर महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ग़ुलामनि खे ॾिसो त अॼु उन्हनि जी छा कैफ़ियत आहे। उहे ज़मीन ते अचनि था, छा खे ॾिसनि था? उहे मुस्लमान जे आहवज़ारी खे ॾिसनि था, मुस्लमान जो उन रोज़ राड़े खे ॾिसनि था त रमज़ान वञी रहियो आहे, ही घड़ियूं वञी रहियूं आहिनि। अल्लाह जे बारगाह में उहे अर्ज़ करे रहिया आहिनि, अल्लाह जे बारगाह में सर्ब सुजूद आहिनि, अल्लाह के दुआऊं घुरी रहिया आहिनि त या रब्बुल आलमीन असां त रमज़ान जो क़द्र कोन कयो आहे। असीं पंहिंजे दिलि में इहा ई निदामत पैदा कयूं छो त रमज़ान जो वाक़ई क़द्र कोन थियो आहे, पर हीअ रात जो मिली आहे। अल्लाह खां रात में घुरूं ऐं अल्लाह खां घुरी करे रहूं। पोइ इहे मलाइक अॼु उन अखियुनि मां जेके ॻोड़ा ॻड़ी रहिया आहिनि, जेके अंजूं अचे रहियूं आहिनि, उनखे ॾिसणु अचनि पिया, इन जो दीदार करणु अचनि पिया। ऐं अल्लाह फरमाए थो ओ मुंहिंजा नूरानी फ़रिश्तो अव्हां जी नज़र हुई हिन जे फितने फ़साद ते, लेकिन अॼु मुंहिंजी जेकॾहिं नज़र आहे त हिननि जे जेका क़ल्ब में रिकत पैदा थी आहे, जेको मुंहिंजे साम्हूं सर्ब सुजूद थी करे पंहिंजी बशरी तक़ाज़ाऊं ख़तमु करे सभु कुझु विसारे करे मुंहिंजे साम्हूं जेको अॼु भलारी रात में रोई रहिया आहिनि, अॼु वञी ॾिसो त मुंहिंजा बाना कीअं मुंहिंजी मोहबत में तड़पी रहिया आहिनि। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिन घड़ियुनि में अल्लाह खां दुआऊं घुरूं जेके रमज़ान में कोताहियूं थियूं आहिनि। अॼु रमज़ान खे राज़ी करण जी रात आहे, अॼु अल्लाह खे राज़ी करण जी रात आहे, अॼु क़ुर खे राज़ी करण जी रात आहे, अॼु दिलबर आका खे राज़ी करण जी रात आहे। पोइ अल्लाह जे बारगाह में दुआऊं घुरूं, रमज़ान खे अर्ज़ कयूं माफ़ बदियूं कुल करायां, पोइ भली रमज़ान वञ रोई रोई रब रिजाया,
पोइ भली रमज़ान वन है माफ़ बदियूं कुल करायां पोइ भली रमज़ान वन रोई रोई रब रिजायां पोइ भली रमज़ान वन है रोज़ शब रहमान जी जन्नत जिथे जलवा करे सुभान अल्लाह रमज़ान जूं घड़ियूं जेके आहिनि इहो जन्नत जो जलवो आहे जॾहिं शाम जो टाइम थींदो आहे मुंहिंजा दोस्त चप सुकी वेंदा आहिनि पाणी बि अॻियां हूंदो आहे इंसानु निमाज़ बि पढ़ंदो आहे रोज़ो बि रखंदो आहे सभिनी इबादत में रियाकारी जो शुबो थी सघे थो लेकिन अल्लाह 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 तबारक व तआला जी ज़ात बाबरकत इरशाद थो फरमाए त रोज़ो मुंहिंजे लाइ ऐं मां ई उन जी जज़ा आहियां चओ सुभान अल्लाह अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकत हिन रोज़े वारे जो शान इहो बयान फरमायो आहे जॾहिं महशर जो मैदान थींदो महशर जे मैदान में हिकिड़े पासे क़ुरान शफ़ाअत कंदो ॿिए पासे रमज़ान शफ़ाअत कंदो अल्लाह जे बारगाह में अर्ज़ कंदा पर हिन सां गॾोगॾु उन खां पहिरीं अल्लाह ऐलान फरमाईंदो हा क़ुरान तूं बि शफ़ाअत थो करीं और रमज़ान तूं बि शफ़ाअत थो करीं पर रोज़ेदार जो तालुक़ त मूं सां आहे मां रब्बुल आलमीन इन जे लाइ त दरवाज़ो ई जन्नत में जुदा रखियो आहे चओ जंहिंजो नालो आहे बाबुर रैयान जंहिंखां सिर्फ़ु रोज़ेदार दाख़िल थींदा त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जन्नत त साम्हूं आहे जन्नत रोज़ शाम जो ऐलान कंदी आहे कीअं ऐलान कंदी आहे मुंहिंजे तुंहिंजे साम्हूं पाणी पियो हूंदो आहे सुठा सुठा ताम पिया हूंदा आहिनि हिते उन वक़्तु कंट्रोल करणु यकीननि इहो रब जे रज़ामत जी निशानी आहे रब जे ज़ात जे मथे केॾो बि बेकार आहे केॾो बि बुछड़ो आहे मूं जहिड़ो जेकॾहिं को बेकार आहे जंहिंमें को अमल जो ज़रो बि कोन आहे पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उनखे उन वक़्तु इहो तालुक़ बिल्ला यादि ईंदो आहे त मुंहिंजो रब मूंखे ॾिसी रहियो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह इहो रोज़े जो कमाल आहे तालुक़ बिल्ला यादि थो ॾियाराए केॾो बि बेकार आहे लेकिन उहो चवे थो मुंहिंजो रब मूंखे ॾिसी रहियो पाणी पीअंदुमि खाईंदुमि कुझु त मुंहिंजो रोज़ो टुटी पवंदो सुभान अल्लाह त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इहा ई जन्नत आहे छो त रब जेकॾहिं ॾिसे ऐं इंसान जंहिं महिल रब जो दीदार करे त इहा ई जन्नत आहे तर बुज़ुर्ग फरमाए थो है रोज़ शब रहमान जी जन्नत जिथे जलवा करे उते पंहिंजो खातो खोलाया पोइ भली रमज़ान वन रोई रोई रब रिजाया पोइ भली रमज़ान वन है माफ़ बदियूं कुल कराया माफ़ बदियूं कुल कराया पोइ भली रमज़ान वन रोई रोई रब रिजाया पोइ भली रमज़ान वन है बारिशूं बख़्शिश संदियूं बारी वसाए बार बार है बारिशूं बख़्शिश संदियूं बारी वसाए बार बार पाण पूरो उत पुसाया पाण पूरो उत पुसाया पोइ भली रमज़ान वन रोई रोई रब रिजाया पोइ भली रमज़ान वन ऐ मां मोहम्मद जे गुलामनि जो सदा गोलो गुलाम ऐ मां मोहम्मद जे गुलामनि जो सदा गोलो गुलाम है आजिज़ कमतर है आजिज़ बेकार सदाया पोइ भली रमज़ान वन रोई रोई रब रिजाया पोइ भली रमज़ान वन। तो मुंहिंजा दोस्त
अॼु हिन रात में अल्लाह खे बि राज़ी करण जी रात आहे, क़ुरान खे बि राज़ी करण जी रात आहे, त रमज़ान खे बि राज़ी करण जी रात आहे। ईअं सम्झ त मेलो टुटण ते आहे। अलाए तव्हां वटि बि को मेलो शादी ते लॻंदो आहे, वॾो अलाए नंढो ख़बर न आहे, लेकिन वॾा मेला ॾिठा हूंदा हुआ, ॿ टे ॾींहं हलंदा आहिनि। पोइ जॾहिं आख़िरी ॾींहुं थींदो आहे, जेके शयूं हज़ारनि में हूंदियूं आहिनि सवनि में हली ईंदियूं आहिनि, जेके सवनि में हूंदियूं आहिनि रुपयनि में हली ईंदियूं आहिनि। छो उहे चवंदा आहिनि पहिरियां त जीअं तीअं विकिजे, पर पोइ आख़िर में चवंदा त भला हाणे वरी इहो वापसि खणी वञूं, उन खां बजाए जो असां सोचदो सस्तो करे छॾियूं। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हीउ मेलो टुटण ते आहे, हीउ वक़्तु वञण ते आहे, हीउ वक़्तु आहे, वक़्तु आहे, ताज आहे, तख़्त आहे, सभु कुझु अॼु आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मेलो टुटण ते आहे। रब पंहिंजो सौदो सस्तो करे छॾियो आहे। रब फरमाए थो आख़िरी अशरो मूंखे ॾिनो आहे, क़दर वारियूं घड़ियूं मूंखे ॾिनियूं आहिनि, बाक़ी 2 या 3 रातियूं बचियूं आहिनि। हाणे त वक़्तु थोरो आहे, सॼो महीनो अलाए ख़बर कीअं गुज़री वियो, अलाए कहिड़े हालनि में गुज़री वियो। हे रड़ियूं कोन ॿुधासीं, कूकियूं कोन ॿुधासीं, लेकिन अॼु जेका राति आहे, हिन राति में अल्लाह जे साम्हूं सर्ब सुजूद थियूं। यकीननि मुंहिंजा दोस्त अज़ीज़, ही मुतबरक घड़ियुनि में जंहिं महिल अल्लाह जे साम्हूं पंहिंजा गुनाह यादि करे, पंहिंजा ॾोह यादि करे, जंहिं महिल अल्लाह जे साम्हूं सर्ब सुजूद थींदासीं, उन वक़्तु महिरबानी थींदी, उन वक़्तु करम नवाज़ी थींदी, उन वक़्तु इनायत थींदी। बेटा रहमतुल्लाह ताला इरशाद फरमायो आहे त पाए पांद गिचीअ में अंगण जेब अचनि, गुण एब कचायूं, ढकण थी त ढकजन, पोतोड़े लख हुजन, तब माफ़ियूं ॾिजन महबूबा। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, या टुटल दिलि, उहा बगल दिलि, पाण खे पंहिंजो गुनाहगार सम्झी करे, बेकार सम्झी करे हिन रब जे बारगाह में जंहिं महिल सर्ब सुजूद थींदासीं, यकीननि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ महिरबानी थींदी, इनायत थींदी, करम नवाज़ी थींदी। वरी बेटा रहमतुल्लाह अलैह फरमाए थो ततीअ थदीअ कान का, ऐं ततीअ थदीअ काने का, वेल वेहण जी वो मतां ते ऊंदा, पेर न लही पुनुअ जो। ससुई जंहिं महिल निकिती आहे, राति ॾींहुं हली आहे, पुनल खे ॻोल्हियो आहे, राति ॾींहुं कोन वेठी आहे, छाजे करे मतां अंधेरो थिए पुनल जो पेर विञाइजी वञे। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मुंहिंजे तुंहिंजे पुनल जी ही वाट आहे, मुंहिंजे तुंहिंजे दिलबर आका जो रस्तो आहे, बाक़ी ॾींहं बचा आहिनि, हिन में पंहिंजे दिलबर आका जो इहो पेर ॻोल्हे वठूं, हिन दिलबर आका जे बारगाह में अर्ज़ु कयूं, ओ मदीने वारा साईं, ओ मुंहिंजा दिलबर महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुंहिंजूं करम नवाज़ियूं आहिनि, शकल मिली आहे, तुंहिंजो सदको आहे, सूरत मिली आहे, तुंहिंजो सदको आहे, इंसानियत मिली आहे, तुंहिंजो सदको आहे, जिस्म मिलियो आहे, तुंहिंजो सदको आहे, जेकॾहिं अशरफुल मखलूकात आहियां, तुंहिंजो सदको आहे, 18,000 मखलूकात मां जेकॾहिं बल्लो बनायो आहे, ओ दिलबर महबूब तुंहिंजो सदको आहे। जो कुझु बि आहियां, गुनाहगार आहियां, बेकार आहियां, लेकिन तुंहिंजो उम्मती आहियां। मकर डोल ढिलो ना तो मुँह निमाणी असी, मकर डोल ढिलो ना तो मुँह निमाणी असी, कोने मुँह कमीणीअ जो बिगड़ तो बिलो, वो तुंहिंजो नान लो ऐं वठो वेठड़ी आया। ओ महबूबा मूं वटि कुझु बि कोन आहे, मुस्तफ़ा तुंहिंजी निस्बत आहे, तुंहिंजो सदको आहे, तुंहिंजो नालो आहे। महबूबा मां अॼु बि तुंहिंजो वसीलो वठी करे, मां बग़ैर मार्फत वारो न आहियां, मां मुस्तफ़ा जी मार्फत वठी करे या रब तोखां घुरां थो। ओ दिलबर आका तुंहिंजो वसीलो वठी करे मां अॼु सर्ब सुजूद थियो आहियां। मूंखे त सजदे जी बि ख़बर कान आहे, तो जो ॿुधायो आहे तॾहिं त मां सजदे में झुकां थो। ओ महबूबा अॼु इनायत फरमा,
अॼु महिरबानी फरमा, अॼु करम नवाज़ी फरमा, अॼु महिरबानी थे महबूब तुंहिंजो वसीलो वठी मां अल्लाह जी बारगाह में आयो आहियां, अॼु मुंहिंजे मथां महिरबानी थे। दोस्त यकीनन जंहिंमहिल इहो अर्ज़ु कंदासीं अल्लाह जी बारगाह में, अल्लाह तबारक व तआला महिरबानी फरमाईंदो, करम नवाज़ी फरमाईंदो, इनायत फरमाईंदो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, ही मूं अर्ज़ु कयोमि, तख़्त बि इहो आहे, वक़्त बि इहो आहे, वक़्त बि इहो आहे, घड़ियूं हे आहिनि अल्लाह खे राज़ी कयूं। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूब जे सदक़े में मुंहिंजे तुंहिंजे मथां महिरबानी फरमाईंदो। रब महिरबान आहे। दिलि पर आका जो जंहिंमहिल वसीलो वठंदासीं इनायत थींदी। दुरूद पढ़ो, गजी पढ़ो, सल्लल्लाहु अलैका या खत्म जोस वरी शौक़ मोहब्बत सां दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना नबीना मौलाना महबूबिना मुहम्मद व बारिक वसल्लम सल्लु अलैहि। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, वक़्तु काफ़ी थी चुको। अल्लाह तबारक व तआला जेके लम्हात अता कया आहिनि, इन लम्हात खे सुञाणो, इन लम्हात जो क़दुरु कयूं। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, बाक़ी जेके 2 रातियूं बचियूं आहिनि, 3 रातियूं बचियूं आहिनि, इन घड़ियुनि मां फ़ाइदो वठूं, पंहिंजे अज़ीज़ो अकारब जे मथां शफ़क़त जो हथु रखूं। ही महीनो अल्लाह जे नबीअ फरमायो मवासात जो महीनो आहे, मवाख़ात जो न महीनो आहे, हमदर्दीअ जो महीनो आहे, प्यार जो महीनो आहे। इन जे करे पंहिंजे अज़ीज़नि ते, रिश्तेदारनि ते, पड़ोसियुनि ते, ग़रीबनि ते हथु रखण जी कोशिशि कयो। हिन महीने में तव्हां ॾींदो, अल्लाह तबारक व तआला तव्हांखे दुनिया आख़िरत में गंज अता फरमाईंदो, महिरबानी फरमाईंदो, करम फरमाईंदो। इन जे करे हे जेके रमज़ान जूं बाक़ी घड़ियूं बचियूं आहिनि, उन में पंहिंजे पड़ोसियुनि जो बि ख़्यालु रखो, इबादत जो बि ख़्यालु रखो, ऐं जंहिंजे मथां ज़कात वाजिबु आहे उहो ज़कात बि अदा करे, जंहिंजे मथां फ़ितरो लाज़िम आहे उहो फ़ितरो बि ॾिए। ऐं बिलख़ुसूस जेके सफ़ेद पोश माण्हू आहिनि, सफ़ेद पोश असांजी तव्हां ख़बर घटि पवंदी आहे, पर अड़ोस पड़ोस में असां ख़बर हूंदी आहे। कुझु माण्हू उहे हूंदा आहिनि वीचारा जेके न अच्छा रुगो कपिड़ा पाए पंहिंजी इज़त बचाईंदा, उन कुझु कोन हूंदो आहे। मज़दूर तबिके छा हूंदो आहे? जेकॾहिं अल्लाह तव्हांखे ॾिनो आहे, पंहिंजे हथ खे कुशादो कयो। जेकॾहिं तव्हांजी भेण आहे, तव्हांजो भाउ आहे, उनजा बच्चो औलाद आहे, उनखे जेकॾहिं कपिड़ा न आहिनि, पंहिंजे बच्चनि लाइ जिते कपिड़ा वठो था, कोशिशि कयो उन्हनि खे ईद जा कपिड़ा वठी ॾियो, उनखे ईद जी ख़र्ची ॾियो। उनखे जेकॾहिं राशन न आहे, उनखे घर में खाधो राशन पहुचायो। रमज़ान जे महीने में मज़दूरी जी कमी आहे, माण्हू रोज़ा रखनि था, मज़दूरी नथा करे सघनि। इन जे करे मुंहिंजा दोस्त अज़ीज़, कोशिशि कयो ग़रीबनि जो ख़्यालु रखो। आका दो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन महीने में घणो ॾियणु फरमाईंदा हुआ। अल्लाह जा महबूब हिन महीने में इबादत घणी कंदा, इबादत बि कयूं। इन सां गॾु पंहिंजे ग़रीबनि जो ख़्यालु रखूं, अज़ीज़ो अकारब जो ख़्यालु रखूं। अल्लाह तबारक व तआला यकीनन इन जे ॾियण जे सदक़े में अल्लाह मुसीबतूं हटाईंदो, बीमारियूं हटाईंदो, तकलीफ़ूं हटाईंदो, मुश्किलात हटाईंदो। बिला शक जेको अल्लाह जे नाले घुरे थो उनखे ॾियो, पर असां वटि अॼुकल्ह जेके पेशावर गदागर आहिनि, उनजी भरमार आहे। कोशिशि कयो त उनखे ॾियण जे बजाए जेको जेके तव्हां सुञाणो था, ग़रीब आहे, पड़ोसी आहे, अज़ीज़ आहे, उनखे ॾियो। ख़ासि करे रिश्तेदारनि जो ख़्यालु रखो, छो त अल्लाह जे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको इहो ताल्लुक़ आहे, रहम वारो ताल्लुक़, रिश्तेदारी और सिला रहमी वारो ताल्लुक़, इनखे वधायो। अल्लाह जे महबूब मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त रहम मुअल्लक़ हूंदो आहे, रिश्तेदारी मुअल्लक़ हूंदी आहे। जेसीं ताईं उन सां तव्हां प्यार न कंदो, इन सां जेकॾहिं न गॾिजंदो, तव्हांजी का दुआ आसमान ताईं कान पहुचंदी। इन जे करे कोशिशि कयूं पंहिंजे अज़ीज़नि रिश्तेदारनि ते प्यार जो हथु रखूं, उनखे ॾियूं। अल्लाह तबारक व तआला असांजी तुंहिंजे मथां महिरबानी फरमाईंदो। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हबीब जे सदके असांजो हिते वेहण हे घड़ियूं क़बूल फरमाए। साईं मोहम्मद हुसैन साहिबु 11:30 चयो, पर थोरो टाइम ज़्यादा थी वियो। इन जे करे इंशाअल्लाह साईं तव्हांखे तस्वीर पढ़ाईंदा। अल्लाह ताला इंशाअल्लाह पंहिंजे महबूब सदके असांजी दुआऊं क़बूल कंदो। दिलि खोले अॼु घुरण जी राति आहे, हुनजी बारगाह में कहिड़ी कमी आहे? कोशिशि कयो रोअण नथो अचे। रसूलुल्लाह जो फरमान आहे कि मुल्ले जी ॻाल्हि कान, मौलवीअ जी ॻाल्हि कान आहे। रोअण नथो अचे। आक़ाइदो जा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोअण वारो चेहरो कयो, रोअण वारो चेहरो करे रब खां घुरो।
रोअण नथो अचे माना ज़ोरीअ रो अल्लाह जे बारगाह में अर्ज़ु कयो पोइ रब महिरबानी फरमाईंदो अल्लाह जे बारगाह में माना ॻोड़ो ॻड़ंदो आहे न इन जी एॾी अहमियत आहे जो किताब में लिखियो माशर जो मैदान जॾहिं थींदो हिकिड़ो शख़्स उहो रात जे टाइम ते सुतो पियो उथियो निमाज़ लाइ उथी कोन सघियो सिर्फ़ु हिकिड़ो ॻोड़ो हुनजो ॿाहिरि निकितो पोइ रोअण जे करे या कहिड़े तरीक़े सां माशर जे मैदान में हुनखे इहा अॼु बि बचाईंदी अंदाज़ो लॻाए असां त रसूलुल्लाह जो तालुक़ु रखी करे अल्लाह जे बारगाह में जंहिंमहिल घुरंदासीं तंहिंमहिल महिरबानी थींदी इनायत थींदी करम नवाज़ थींदी अल्लाह तबारक व तआला मूं गुनहगार जो चवणु अवां जो ॿुधणु पंहिंजे बारगाह में क़बूल मंज़ूर फ़रमाए वमा अलैहि इल्लल बलाग। अस्सलामु अलैकुम।